शदादकोट में वापारियुनि सियासी समाजी मज़हबी अॻवाननि ऐं शहरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त भत्तो घुरियो पियो वञे ऐं न ॾियण जी सूरत में धमकियूं मिली रहियूं आहिनि। जेकॾहिं जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो त एहतियात तौर राइस मिलूं बंदि करे छॾींदासीं। वापारी गदा हुसैन लगारी अनाज मंडीअ में शहर जे सियासी समाजी वापारी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि मंज़ूर चांडियो, आसिफ लगारी, वहाब पंद्राणी, वाजिद खान चांडियो, जुल्फकार जमाली, असगर शेख चौधरी, मोहम्मद इस्माइल कंबो ऐं ॿियनि जी मौजूदगी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 24 डिसंबर वारे ॾींहुं अणॼातल जवाबदारनि मोबाइल फोन ते मूंखां 50 लाख रुपया घुरिया हुआ ऐं न ॾियण जी सूरत में अगवा करण जूं धमकियूं ॾिनियूं। अहिड़ी आगाही एसएसपी कंबर शदादकोट सुमेर नूर चना खे ॾिनी वई ऐं फोन कॉल वारो नंबर बि ॿुधायो, पर पुलिस को क़दम न खयो। हुन चयो त कुझु ॾींहं बाद जवाबदारनि मुंहिंजे ॻोठ अलाबख्श लगारी ते रॉकेट लॉन्चरनि सां हमिलो कयो ऐं अहिड़े हमले बाबति संजर भट्टी पुलिस खे पिणु इतला कयो, जंहिं पहुची वारदात